बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असद चांजो मां शुक्रिया अदा कयां थो मोहतरम जनाब गेवी नवाब सरदार अहमद खान चांडी साहिब जो, जंहिंखे मुंहिंजे बिरादर ग़ुलाम रब्बानी इतला ॾिनो त ॻोठ मोहम्मद हसन चांजो तालको मेड़ ज़िले दादू में असांजा माइट फासी विया आहिनि, छो त हमल जंज खे खंजो लॻो आहे। ॻोठ में इहा सूरत हाल न आहे, माण्हू निकिरी सघनि, घरनि में अंदरि पाणी अची वियो आहे ऐं नवाब साहिब फौरी एक्शन वरितो। फौरी उन में का बेकोताही न कई। नवाब साहिब इहो बि न ॾिठो त एॾे मुंहिंजो तकु न आहे, मुंहिंजो हल्को न आहे, पर नवाब साहिब उन शइ खे ॾिठो न। नवाब साहिब सिर्फ़ु इहो ॾिठो त इंसान ज़ात जो मसइलो आहे ऐं नवाब साहिब जल्दी में एक्शन वठी, जल्दी में मथे आला अख़्तियारनि सां ॻाल्हाए हेलीकॉप्टर जो बंदोबस्तु करे सॼे ॻोठ खे रेस्क्यू कयो आहे। हिन महिल सभई अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तबारक व तआला जी करम सां, नवाब सरदार अहमद खान चांजो साहिब जी महिरबानी सां सभई बाहिफ़ाज़त तरीक़े सां रेस्क्यू थी चुका आहिनि। मां वरी बि शुक्रिया अदा कयां थो मोहतरम गेवी नवाब सरदार अहमद खान चांजे साहिब जो।